Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. यो जलपाणी अब्बा मारिया है। अच्छा ये साथ दुश्मनी है बस कौम हिकिड़ो आहे। घणा ॼणा मारिजी विया? पंज मुड़ुस हिकिड़ो न्याणी लेडीस अच्छा मुंहिंजो पंज आहिनि। हिकिड़ो भाउ आहे वॾो भाउ आहे भाटे जो पुटु आहे टे अच्छा उहो न्याणी मुंहिंजो भाटे जो घरवारी आहे। घणा ॼणा मरी विया? 6 ॼणा। अच्छा केरु मोहम्मद बचल, मोहम्मद सरवर, राजा शाहजेब, मोहम्मद जब्बार। पुलिस पहुती हुई थी जख्मी ना हुआ पुलिस न पहुती। पुलिस न न पहुती। जख्मी हुआ जब बाढ़ आग में मना जी? वो आया गड़ी में वो बुगा तुम खुद थी। अच्छा सर जल्दी पुलिस पहुंचे हाथ ये बची वञा? हाँ बची वई। सिंध में कबीलाई झेड़नि जी खूनी रांदि जारी। जैकाबाद जे इलाइक़े गढ़ी खैरो में पुराणी तकरार तां हिक ई कुटुंब जे 6 भातियुनि सूदो, 8 ॼणा क़तल। ॻोठ कालू कटवर में हथियारबंदनि घर ते हमले दौरान अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। 3 मासूम ॿारनि ऐं हिक औरत सूदो, 6 भाती क़तल। मार्जी वेलनि में 50 सालनि जो मोहम्मद बचल, ग़ुलाम सरवर, सनस ज़ाल मोरज़ादी, 1 साल जो अब्दुल जब्बार, 3 वरनि जो राजा ख़ान ऐं 5 सालनि जो शाहज़ेब कटवर शामिल। कटवर बिरादरी जे हथियारबंदनि जो पलांद में शहदाद कोट जे ॻोठ नूर मोहम्मद जलबाणी ते हमिलो। फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। मार्जी वेलनि में मुमताज़ जलबाणी ऐं मोहम्मद बख्श जलबाणी शामिल। पुलिस लाश गढ़ी खैरो ऐं शहदाद कोट अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। वाक़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ ऐं छिकताण वारी सूरत हाल। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। NA-75 डस्का ते ॿीहर नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। नवाज़ लीग उम्मीदवार नौशीन इफ्तिखार तरफ़ां कुझु प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स जे रवैये ते ख़दशनि जो इज़हार। रिटर्निंग ऑफिसर समूरनि प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स खे मुनसिफ़ाणो ऐं ज़िम्मेवाराणो रवैयो इख़्तियार करण जी हिदायत करे छॾी। NA-75 डस्का जे आरओ जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जी मॉनिटरिंग टीम चूंड अमल जी निगरानी करे रही आहे। पोस्ट ग्रेजुएट कॉलेज पोलिंग स्टेशन ते उस्मान डार जे दौरे दौरान PTI ऐं लीगी कारकुन आमो साम्हूं। कारकुननि जे हिक ॿिए ख़िलाफ़ नारेबाज़ी। उस्मान डार जो चवणु आहे त राणा सनाउल्ला ऐं सनस हामिन जे डस्का में दाख़िला ते पाबंदी आहे। अॼु न गोली हलंदी ऐं न रतु वहंदो। पोलिंग दौरान डस्का में 4000 खां वधीक पुलिस ऐं 1000 खां वधीक रेंजर्स एहलकार सिक्योरिटी ते मुक़ररु। NA-75 जे रिटर्निंग ऑफिसर काफ लीग अॻवान चौधरी सलीम ऐं पंजाब जे वॾे वज़ीर जे ख़ुसूसी मुआविन फिरदौस आशिक़ अवान खे नोटिसिस जारी करे छॾिया। आरओ जे नोटिस में चयो वियो आहे त काफ लीग जे सीनियर वाइस प्रेसिडेंट सलीम बिरियार 9 अप्रैल ते तक जो दौरो कयो। काफ लीग अॻवान तरफ़ां 50 करोड़ जे तरक़ियाती पैकेज जो ऐलान चूंड ज़ाब्तनि जी भञ कढ़ी आहे। फिरदौस आशिक़ अवान भी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान तरक़ियाती पैकेजिस जो ऐलान करे इख़्लाक़ी ज़ाब्ते जी भञ कढ़ी कई। सलीम बिरियार ऐं फिरदौस आशिक़ अवान खे 2 ॾींहंनि अंदरि जवाब जमा कराइण जी हिदायत। PTI अॻवान जहांगीर तरीन तरफ़ां पंहिंजे ख़िलाफ़ केसिस जी शफ़ाफ़ जांच कराइण जो मुतालबो। लाहौर जी अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे जहांगीर तरीन जो चवणु हो त PTI सभिनी जी जमायत आहे, उनखे छॾे ॿियो केॾांहुं वेंदुसि। टेलीफोन ते ऑर्डर वठी जांच शुरू करण वारो कमु न कयो वञे। लाहौर जी सेशन कोर्ट जहांगीर तरीन ऐं संदसि पुट अली तरीन जी उबूरी ज़मानत में 22 अप्रैल ताईं वाध करे छॾी। बैंकिंग कोर्ट तरफ़ां बि पीउ पुट जी ज़मानत में 17 अप्रैल ताईं वाध। PTI जे हम ख़याल पार्लियामेंटेरियंस तरफ़ां वज़ीर आज़म सां मुलाक़ात लाइ दरख़्वास्त ॾियण जो फ़ैसिलो। अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान खे दरख़्वास्त सुभाणी वेंदी। दरख़्वास्त ते 30 पार्लियामेंटेरियंस सहियूं करे वरितियूं। PTI MNA राजा रियाज़ तरफ़ां जहांगीर तरीन खे 22 MPAs ऐं 8 MNAs जी हिमायत हासिल हुजण जी दावा। राजा रियाज़ जो चवणु आहे त असांजो क़ाइद इमरान ख़ान आहे, पर जहांगीर तरीन सां गॾु आहियूं।
साज़िश कंदड़ जहांगीर तरीन ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि। नज़ीर चौहान जो चवणो त शहज़ाद अकबर हलियो वेंदो, असांखे हिते रहणो आहे। कराची में ब्लैकमेलिंग ऐं हिरासमेंट खां तंग थी आपघात कंदड़ औरत जे वाक़े में 3 जवाबदार गिरफ़्तार। अदालत मुख्य जवाबदार वकास सूदो 2 जवाबदारनि खे 2 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शादमान टाउन में औरत आपघात कयो हो। पुलिस जो चवणु आहे त औरत आपघात करण खां अॻु पंहिंजी दोस्त खे रोईंदे मैसेजिस कया हुआ ऐं जवाबदारनि जा नाला बि ॿुधाया हुआ। औरत ऑडियो पैगाम में चयो हो त खेसि हिरासां ऐं ब्लैकमेल कयो पियो वञे। पाड़ी जा छोकिरा परेशान कनि था। वकास 4 महीननि खां तंग ऐं ब्लैकमेल करे रहियो हो। वकास संदसि वीडियो ठाहे सोशल मीडिया ते वायरल कई। औरत जे आपघात वारे केस में 3 रूपोश जवाबदारनि जी ॻोल्हा बि जारी। ग्राहक वठन कोन था, गरीब आवाम खाए कोन थी, जेके भी अचन था पूछा करे हलिया था वञनि। रमजान आने से पहले सारी महंगाई हो जाती है, अजाब पड़ जाता है। गरीब आदमी एक 500 रुपये मजदूर कमाने वाला, जिसका अगर किराए का घर है तो वो किस तरह गुजारा करेगा? या तो खुदकुशी करेगा या चोरी डकैतियां करेगा। रमज़ान शरीफ़ जी आमद खां अॻु ई आम वाहिपे जी शयुनि जे अघनि खे पर लॻी विया। आम वाहिपे जूं 18 शयूं ग़रीबनि जी पहुच खां ॿाहिरि। कुकड़ जे गोश्त जे अघ में 27 रुपया फ़ी किलो इज़ाफ़ो। ॿाकरो ऐं गाओ गोश्त बि महांगा। पटाटनि जे अघनि में 4 रुपया फ़ी किलो इज़ाफ़ो। केलनि जे अघ में 5 रुपया फ़ी दर्जनवार। ॾही, खीर ऐं खाॾिरो तेल बि महांगा। सिंध में अॼु खां 2 ॾींहंनि लाइ बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट ते पाबंदी। ॿियनि सूबनि खां सिंध ईंदड़ मुसाफ़िरनि खे सूबे में सुभाणे राति ताईं दाख़िल थियण जी इजाज़त न हूंदी। सिंध सरकार छंछर ऐं आचर ते बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट ते पाबंदी लॻाए छॾी हुई। पंजाब बि आचर जी राति 12 वॻे ताईं ॿियनि सूबनि खां ईंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि जी दाख़िला ते पाबंदी लॻाई छॾी। मालबरदार गाॾियुनि खे पंजाब में दाख़िल थियण जी इजाज़त। बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट ते हफ़्ते में 2 भेरा पाबंदी 26 अप्रैल ताईं लागू हूंदी। लकी ग़ुलाम शाह जे कचे वारे इलाइक़े रुस्तम में क़बीलाई झेड़नि दौरान मारिजी वियल 5 ॼणनि जा 2 धार केस दाख़िल। चक थाणे ते झेड़ींदड़ धुरनि हिक ॿिए ख़िलाफ़ केस दाख़िल कराए छॾिया। सईद खानाणी जी धुर 19 ऐं कमालाणी धुर 26 जवाबदारनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल कराया। ॻोठ गाज़ी कमालाणी में 3 ॾींहं अॻु कार तकरार तां झेड़े दौरान 5 ॼणा मारिजी विया हुआ। पुलिस 3 ॾींहं गुज़रण बावजूद जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम। इलाइक़े में ख़ौफ़ पकड़ियल। जादू टोड़ण सां महबूब खे क़दमनि में आणण जूं दावाऊं कंदड़ 2 भोपा पाण जेल मुंतक़िल। कराची में रेंजर्स 2 भोपनि उवैस ऐं अरसलान खे गिरफ़्तार करे FIA हवाले करे छॾियो। अदालत 2 भोपनि खे जेल उमाइण जो हुकुम ॾींदे FIA खां अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। जुडिशल मैजिस्ट्रेट ओभर जे जज रिमार्क्स ॾींदे चयो त मासूम माण्हू भोपनि जी कूड़ियुनि दावाउनि ऐं ॻाल्हियुनि में फासी पवंदा आहिनि। ॿुधायो वञे त गिरफ़्तार भोपनि केतिरनि माण्हुनि खे मुतासिर कयो। FIA ऑफिसर अदालत खे आगाही ॾिनी त जवाबदारनि मासूम माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए पैसा कमाया। 2 भोपा माण्हुनि खे महबूब क़दमनि में आणण जो ॾटो ॾींदा हुआ। गिरफ़्तार जवाबदारनि खां पुछा ॻाछा जारी। दादू जी मॉडल क्रिमिनल कोर्ट में उमेरोबाब जे वालिद सूदो 3 घर भातियुनि जे क़त्ल केस ते ॿुधणी दौरान गैर ज़रूरी माण्हुनि जी दाख़िला ते अदालत पाबंदी लॻाए छॾी। SSP दादू खे अमल यकीनी बणाइण जी हिदायत। अदालत में ॿुधणी दौरान उमेरोबाब पेश न थी सघी। जवाबदार धुरमा PP अॻवान सरदार चांडियो वकीलनि सूदो पेश। उमेरोबाब जे वकील अदालत खे आगाही ॾिनी त जवाबदार सवे माण्हुनि सां गॾु अदालत में पेश थियनि था। उमेरोबाब खे धमकियूं मिली रहियूं आहिनि, तंहिं करे हू अदालत में पेश न थी सघी। अदालत केस जी ॿुधणी 24 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। पखो भरिसां तेज़ रफ़्तार कोच जी टक्कर में मोटरसाइकिल सवार 2 औरतूं जी भाटिजी फौत। कोच ऐं मोटरसाइकिल सवार सुखऊं खणी शाह गोदड़ो दरगाह ते वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। फौतुनि में पीरसन औरत हलीमा ऐं
मुस्मात पोपरा शामिल। हादसे जो ज़ख्मी बाबर तुनियो गणती जोगी हालत में लाड़काणो अस्पताल मुंतकिल। सिंझोरो भरसा बिन ट्रकुन ऐं मज़दा में ट्रैक्टर में पाण में टक्कर थी पियो। हादसे में औरतुनि ऐं ॿारनि सूदो 19 ॼणा ज़ख्मी थी पिया। 3 ॼणनि जी हालत गणती जोगी करार। बबलोए में गुम ॼाणायल नींगर जो ॿिए ॾींहुं गटर मां लाश 8 सालनि जो अरशद शेख गुज़िरियल ॾींहुं घरां निकितो त वापसि न मोटियो। नींगर जे वारसनि जो चवणु आहे त मिटनि माइटनि ऐं पाड़े में ॻोल्हा बावजूदि नींगर जो को पतो न पियो। अॼु सुबुह जो संदसि लाश गटर मां हथ आयो। पुलिस नींगर जी ॻोल्हा में का मदद न कई। जैकाबाद में धी जे घर घुमण लाइ पहुतल औरत पुरस्कार नमूने फौत। पुट क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। हक़ बाहू पहाड़ी में मुस्मात शमशाद जो लाशत इतला ते पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे त औरत परिणल धी जे घर में घुमण लाइ आई हुई। संदसि पुट शक ज़ाहिर कयो आहे त औरत खे ज़हर ॾेई मारियो वियो। पोस्टमार्टम रिपोर्ट बाद मौत जा कारण मालूम थी सघंदा। ऐं बर्तानिया जी राणी क्वीन एलिज़ाबेथ जे मुड़ुस प्रिंस फिलिप जो आख़िरी रस्मूं ईंदड़ हफ़्ते अदा कयूं वेंदियूं। बर्तानवी सरकार तरफ़ां शहज़ादे फिलिप जे लाॾाणे ते 8 ॾींहं सोग जो ऐलान। लंडन जे बकिंगहम पैलेस ॿाहिरां माण्हुनि जे पहुचण जो सिलसिलो जारी। शहरनि तरफ़ां शहज़ादे फिलिप सां मुहबत जो इज़हार। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ से गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था हिन ब्रेक खां।